अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं इम्तियाज़ लगाई। नाज़रीन, असीं ॾिसूं था त नौजवान कंहिं न कंहिं महिनत में मशक़त में रुधल आहिनि, पर उहे नौजवान जेके पंहिंजी मंज़िल माणे वठनि था ऐं उनखां पोइ उन्हनि जा इरादा अञा वधीक पुख़्ता थियनि था, अञा मज़बूत थियनि था। उहे चाहिनि था त न यार, असांजी मंज़िल अञा का ॿी आहे, असीं जंहिं मंज़िल ते पहुता आहियूं इन खां वधीक असांखे अॻिते वधिणो आहे। कॾहिं कॾहिं छाकाणि त असांखे जॾहिं हिकिड़ो वॾो जंप लॻाइणो हूंदो आहे, बजाए अॻिते वधण जे थोरो पुठियां असीं वेंदा आहियूं ऐं उनखां पोइ असां स्पीड पकिड़े हिकिड़ो जंप लॻाईंदा आहियूं। उहो जंप असांखे कंहिं ॿी मंज़िल ॾांहुं रवां तवां कंदो आहे। अॼु हिकु अहिड़ो दोस्त जेको पाण माशाल्लाह सुठी पोज़ीशन ते रहण जे बावजूदि उन पंहिंजी पोज़ीशन खे थोरो पोइते करे पंहिंजी ज़िंदगीअ खे अॻिते रवां तवां कयो। मूंसां गॾु अॼु पैनल में आहिनि इम्तियाज़ अली शाह साहिबु, पाण फॉर्मर जज रहिया आहिनि ऐं हिन वक़्तु एडवोकेट लीगल कंसल्टेंट आहिनि, एस्पायरिंग बैरिस्टर आहिनि, PhD थियल आहे ऐं इन्हनि जी जेका स्टडी आहे उन जे दौरान इन्हनि खे माशाल्लाह 17 अवॉर्ड बि मिली चुका आहिनि ऐं मां सम्झां थो इहा फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे। पाण ऑथर बि रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते इन्हनि जा आर्टिकल बि छपबा रहिया आहिनि। अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे नौजवान जेके वकालत जे बारे में तमामु घणी शिकायत कंदा आहिनि त यार फ्यूचर कोन आहे, असांखे रोशन मुस्तक़बिल नज़र कोन थो अचे, अलाए जे छो। अॼु दोस्त खां पुछंदासीं त अभी सिविल जज रहण जे बावजूदि वरी तव्हां वकील थिया ऐं उन पोस्ट बाबति बि असांखे अलाए जे कहिड़ा रूमर्स ॿुधण में ईंदा आहिनि, इन में केतिरी सदाकत आहे, छा इहा मिथ आहे, रियलिटी आहे। आऊं तहे दिलि सां भलीकार करियां थो इम्तियाज़ अली शाह साहिबु। सर थैंक यू मिस्टर ऐं अव्हांखे वेलकम करियां थो। सभ खां पहिरियां त मुंहिंजो हिकिड़ो ई सुवालु हूंदो त सिविल जज बि रहिया हो, जेको मां सम्झां थो हिकिड़े नौजवान जो ख़्वाबु हुजे थो त यार असीं जॾहिं पास आउट थींदासीं 5 साल जी डिग्री हासिलु करण खां पोइ असां सिविल जज थींदासीं, हिकिड़े ज़िले खे संभालींदासीं। अव्हांखे उहा पोस्ट मिली बि 7 सालनि जे सफ़र खां पोइ अव्हांखे वरी ख़्यालु आयो त न यार इहा मुंहिंजी जाइ कोन आहे ऐं मूंखे वरी एडवोकेसी ॾांहुं वधणु घुरिजे। इहो ख़्यालु कीअं आयो ऐं अचण खां पोइ छा हिन वक़्तु करंटली जंहिं पोज़ीशन ते आहियो उन खां सेटिस्फाई कीअं आहे? प्लीज़। थैंक यू लगारी साहब फॉर इनवाइटिंग मी इन दिस शो। वेलकम। 2015 में मुंहिंजी इनरोलमेंट थी एज़ अ लॉयर न, त उन वक़्तु मूंखे वॾो जुनून हुयो दैट आई मस्ट बी अ सिविल जज, आई हैव टू क्वालिफाई दिस एग्ज़ाम। उन वक़्तु अच्छा घणी नौजवाननि खे आहे तक़रीबन सभिनी खे। जॾहिं सिविल जज जी असां कमीशन मां पास कई ॾाढी ख़ुशी बि थी। कमीशन पास करण खां पोइ जेका जज जी लाइफ जे थ्रू मां गुज़रियमि 7 साल, इट इज़ क्वाइट हार्ड जॉब जुडिशल ऑफिसर जी। मीन्स ऑल दैट ग्लिटर्स इज़ नॉट गोल्ड। मां चवां जॾहिं जुडिशरी जी जॉब मां परफॉर्म कई त उन में तव्हां सां इलाही मुश्किलात पेश अचनि थियूं। हा, अपॉर्चुनिटीज़ बि आहिनि। इफ़ यंग लॉयर्स ईअं न आहे त जुडिशरी जॉब का त तमामु बुरी जॉब आहे। यंगस्टर जेके असांजा आहिनि जेके तयारी वग़ैरह कनि था उहे सिविल जजनि जी तयारी खे कंटिन्यू कंदा रहनि। इट इज़ अ ग्रेट एक्सपीरियंस फॉर देम। जॾहिं क्वालिफाई कंदा त हिननि खे सुठे हिकिड़े मरहले मां गुज़रंदा, अकेडमिकली बि ग्रो कंदा। मूंखे जॉइन करण जो ख़्वाबु इन करे हुयो दैट आई वांटेड द टेस्ट ऑफ द जुडिशरी। मां चाहियां पियो त जुडिशरी में कुझु अर्सो रहियां। इवन व्हेन आई क्वालिफाइड द पोस्ट एट द टाइम आई हैड द इंटेंशन दैट सब्सिक्वेंटली आई विल रिज़ाइन फ्रॉम दिस पोस्ट। मूंखे उन वक़्तु बि इरादो हुयो। 2017 में पहिरियों मां इरादो कयो त मूंखे रिज़ाइन करिणो आहे, पर उन वक़्तु में कुझु दोस्त हुया जिन मूंखे मना कयो त न तव्हां रिज़ाइन वग़ैरह न कयो, छो त 1 साल जे अंदरि मां गेज करे वियुमि जुडिशरी जेका जॉब आहे या कीअं आहे, कहिड़े पस मंज़र में हली सघे थी अॻियां। वरी हाणे रिसेंटली मां जॉब खे क्वाइट कयो इहा सोचे करे ई त जेका जुडिशरी जी जॉब आहे इट कीप मी स्टेगनेंट प्रोफेशनली। माना इन मां एतिरो जेतिरो मां ग्रो करणु चाहियां थो, जीअं तव्हां इंटरव्यू जो आगाज़ कयो न, त मां न सम्झुमि त मां इन मां एतिरो ग्रो करे सघंदुसि। इन जे करे इहा जॉब रिज़ाइन करे वरी वकालत में आहियूं। अल्हम्दुलिल्लाह वकालत में आहियूं फार सेटिस्फाइड, ॾाढो सेटिस्फाई आहियूं वकालत में एज़ कम्पेयर टू माई जॉब ऑफ जुडिशरी। 7 सालनि में जेको असां सिखियोसीं, मां सम्झां थो चंद महीननि में कुझु घणो सिखी वियासीं उन्हनि खां। डिफरेंट एक्सपीरियंस असांजा रहिया डिफरेंट फैक्टर्स खां। बिल्कुलु सही। अच्छा, नौजवाननि बाबति तव्हां छा चवो त उन्हनि खे छा तव्हांजे तरफ़ां पैगाम हूंदो त तव्हां एतिरी सुठी पोज़ीशन ते पहुचण खां पोइ एॾां आया हुआ ऐं उहे नौजवान जेके शिकायतूं कंदा आहिनि? हेराक्लाइटस हिकिड़ो फिलासफर हुयो, उन चयो मोशन इज़ लाइफ। तव्हांजी ज़िंदगी में जे हरकत न आहे न त उहा ज़िंदगी बेजान आहे। हरकत में ज़िंदगी आहे। नौजवान जेके बि असांजा वकील साहिबान जेके नवां अचनि था, इनरोल थियनि था, उन्हनि खे लाज़मी जुडिशरी जॉइन करणु खपे, लाज़मन।
उनजो सबबु इहो आहे त जॾहिं वीचारा यंगस्टर अचनि था त उन्हनि खे सीनियर पंहिंजा एतिरा सेखारनि कोन था न, त जॾहिं उहे जुडिशरीअ में जॉइन कंदा, क्रिमिनल लॉ सिविल लॉ त लिमिटेड आहे सिविल जज जे लाइ, पर क्रिमिनल लॉ हाणे त कंज़्यूमर कोर्ट्स बि खुली वियूं आहिनि, कंज़्यूमर लॉ, स्मॉल क्लेम्स, माइनर ऑफेंसिस, इहे सभु शयूं सिखी वठंदा। ऐं जॾहिं सिखी वठंदा, जेके नौजवान जदोजहद में यकीन रखनि था, त मूंखे पूरो यकीन आहे उहे नौजवान वरी इन जॉब खे अलविदा करे वरी वकालत जे पासे ॾिसी कंटिन्यू कंदा। पर जेके चाहिनि था बसि जज थी वियासीं, हाणे 1.5-2 लख रुपयो असांखे पघार मिले थी, हिकिड़ो सिपाही में मिली वियो आहे, कंहिं सरकारी घर ते कब्ज़ो बि करे वरितो आहे, पोइ उहे त सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदा। सम्झो, हाणे जे तव्हां लाइफ जीअं इतदा ॾिसनि, ॾिसो तव्हां असांजे मुल्क जी वॾी पर्सनैलिटी रहियो आहे, या जंहिं सीनियर सां मां कमु कयां थो ख्वाजा शमसुल इस्लाम, CSS क्वालिफाइड आहिनि ॿई, बट दे डिडंट जॉइन दिस दैट पोस्ट, जॉइन पोइ पोस्टियूं जॉइन न कयूं, हुननि चयो त असां 9 खां 5 ताईं जेको इहो हिकिड़ो टाइम स्केल हिन त हुनखे ब्रेक करे असां वकालत में कयूं। अॼु CSS ऑफिसर इलाही आहिनि, पर इतदा असांजे ख्वाजा शमसुल इस्लाम हिकिड़ो ई आहे। इहे रीज़न्स आहिनि, जेको माण्हू महिनत कंदो त उहो कॾहिं बि कंहिं जॉब में गुलाबी में न रहंदो। बिल्कुलु सही। अच्छा माशाल्लाह, जज रहियो हा, उन जी ज़िंदगीअ बाबति छा चवंदो? जज जी कहिड़ी ज़िंदगी हुजे थी, छा मसरूफ़ियात हुजनि? जज जी लाइफ तव्हां ईअं सम्झो हिकिड़ी कैदीअ जी ज़िंदगी ऐं हिकु जज जी ज़िंदगीअ में को घणो डिफरेंस न आहे। फ्रेंकली आई एम स्पीकिंग ट्रुथ। जज साहब मुंहिंजा इलाही दोस्त आहिनि, जे तव्हां उन्हनि सां मुंहिंजी पर्सनल कचहरी बि थी आहे, मुंहिंजो ज़ाती ज़िंदगी जो एक्सपीरियंस बि आहे। जज जी ज़िंदगी के क़ैद खां सवाइ कुझु बि न आहे। माना जॾहिं को माण्हू जज थिए थो त मुंहिंजो एक्सपीरियंस इहो रहंदो, मां पंहिंजे दोस्तनि खे बि चवंदो हुउमि त जीअं हिकिड़े कैदीअ खे पुलिस जी गाॾी 2 अॻियां सिपाही वेठा हूंदा आहिनि, पोयां विझी करे खणी ईंदा आहिनि, तीअं असांखे हिकिड़ो ड्राइवर ऐं पुलिस वारो सुबुह जो घरां खणी ईंदो आहे, कोर्ट में असांखे लाहींदो आहे, वरी 3 बजे असांखे पिक कंदो आहे, वरी असांजे घर छॾींदो आहे। माना तव्हांजी सोशल लाइफ ज़ीरो आहे। तव्हां पंहिंजे रिलेटिव सां बि खुली तरीक़े सां मिली नथा सघो, उन्हनि सां गॾु के स्पॉट्स ते तव्हां पंहिंजी का फोटोग्राफी वग़ैरह को पंहिंजा मेमोरेबल मोमेंट्स तव्हां न था ठाहे सघो। तव्हांजी का पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट कंहिं शइ में न आहे, सोशल इन्वॉल्वमेंट तव्हांजी कंहिं शइ में न आहे, तव्हां टोटली आइसोलेशन में रहो था पंहिंजी लाइफ खे। तव्हांजी ज़िंदगी कोड फाइलनि खां ऐं घर ते महदूद आहे, इन खां ॿाहिरि तव्हांजी का ज़िंदगी न आहे। 3 बजे खां पोइ तव्हां जे ॿाहिरि बि वञो था, इवन डिस्ट्रिक्ट ऑफ करण जे लाइ बि तव्हांखे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जे हिसाब खां परमिशन वठणी पवंदी, उनजी मर्ज़ी ते आहियो। जे तव्हांखे छॾे येस करे त ठीकु आहे, तव्हां वञी सघो था, लेकिन नथो तव्हांखे इजाज़त ॾे त तव्हां पंहिंजो घर बि नथा छॾे सघो, डिस्ट्रिक्ट बि नथा छॾे सघो, उहो त विदाउट परमिशन। कुझु सेशन जे हिसाब ते अहिड़ा हुया जेके चवंदा तहलको बि तव्हांखे न आहे छॾे वञिणो। माना जज साहिब जी वीचारनि जी ज़िंदगी इहा हूंदी आहे त शाम जे टाइम ते इशा जी नमाज़ खां पोइ कलाक हिक ॿिए सां वेही, हो हुन वकील जी गिला कंदो, हुन वकील गिला कंदो, बसि इहा ज़िंदगी आहे। इहा ई ज़िंदगी। अच्छा इम्तियाज़ साहिबु, तव्हां 6 सालनि में माशाल्लाह 3000 केसिस फाइल कया, ख़तमु कयो उन्हनि खे। असांखे इहे बि शिकायतूं मिलंदियूं आहिनि त यार सिंध में इंसाफ़ कोन्हे को, जज इंसाफ़ नथा कनि, असांजी फाइल हेठि पियल आहे, मथे कोन थी थिए, सालनि जा साल असीं रस्ता कटे कटे थकिजी पिया। इन में केतिरी सदाकत आहे भला? इन में इहा ॻाल्हि जे असां 2010 खां पहिरां 5 खां पहिरां कयूं त इहा ॻाल्हि सही आहे, छो त उन वक़्त में को हाणे त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी अची वई आहे त जुडिशल निज़ाम बि सॼो MIT जे थ्रू रेगुलेट थिए थो, हाई कोर्ट जे थ्रू। 2005 खां पहिरां इहो को सिस्टम न हूंदो। हाणे नेशनल जुडिशल पॉलिसी आहे 2009 जी, त 3 ॾींहंनि में बिल एप्लीकेशन डिस्पोज ऑफ कयो। अच्छा, मैक्सिमम सेशन केस में 5 ॾींहंनि में डिस्पोज ऑफ करणी आहे। केस जो बि हिकिड़ो टाइम फ्रेम आहे, साॻियो केस तव्हां 3 दफ़ा चार्ज ते नथा रखी सघो, स्ट्रीम ते नथा रखी सघो। के शिकायतूं आहिनि जेके इहो पर्सन टू पर्सन वेरी थो करे। जुडिशल जेको असांजो सिस्टम आहे हिन वक़्तु एडवांस आहे, पर हिकिड़ी असांखे जेका माण्हुनि जी शिकायतूं इन पस मंज़र में सही आहिनि त असांजो जेको लॉ हले थो न हिन वक़्तु कानून, इहो ॾाढो ऑब्सोलीट आउटडेटेड कानून आहे, आर्काइक लॉ आहे। माना असां हिन वक़्तु बि 1800 सदी जो कानून खे हलायूं था ऐं इन कानून जे करे मुश्किलातूं पेश थी वञनि। ख़ासि क्रिमिनल मैटर्स हाणे जल्दी हलिया था वञनि। आसिफ़ सईद खोसा साहब मॉडल कोर्ट्स एस्टेब्लिश कयूं, उनखां पोइ त केसिस तकड़ा ख़तमु थी था वञनि, इवन मर्डर ट्रायल बि। पर जेके सिविल जा केसिस आहिनि, माण्हुनि जा प्रॉपर्टी जा राइट्स आहिनि, इहे वीचारा सालो साल पिया हलनि था। एडजमेंट में कुझु असां वकीलनि जो बि ॾिनो आहे, एडजमेंट कंदा अचनि था। सम्झो, एडजमेंट खे जज साहिब जे नथो हलो करे फाइन हणे थो त वरी असां मथे अपीलेट कोर्ट में हलिया था वञूं, वरी अपीलेट कोर्ट केस खे रिमांड करे जज साहिब ने मोकिले थी त डू नॉट डिसाइड अ केस ऑन द बेसिस ऑफ टेक्निकलिटी, ऑन द बेसिस ऑफ टेक्निकलिटीज यू हैव टू इम्पोर्ट द जस्टिस। इहे इशूज़ थियनि था। माण्हुनि जा कुझु ग्रीवेंसिस रीज़नेबल बि आहिनि कंहिं एक्सटेंट ताईं, पर हाउ एवर जुडिशरी इलाही ग्रो कयो आहे। इन केसिस हाणे एज़ कम्पेयर टू पास्ट जेके इलाही एक्सपीडिशनली डिसाइड थियनि था। सही। नाज़रीन वञो त केॾांहुं रहिजो, असां मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी नंढी साई खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। इम्तियाज़ साहब, मां सम्झां थो जंहिं मुल्क में असीं रहूं था, या ख़ुशनसीबी आहे असीं मुल्क में रहूं था, बिल्कुलु आज़ाद मुल्क में रहूं था, पर इन मुल्क में केसिस बि तमामु घणा थियनि था। ग़रीब माण्हुनि सां तमामु घणो वेदन आहे, जिते सुठे लेवल वारा माण्हू बि आज़ाद कोन आहिनि ऐं उहे बि केसिस में फाथल आहिनि। उन्हनि ग़रीब माण्हुनि जो छा थींदो जेके केसिस में फाथल आहिनि? छा अमीं सम्झो था जेके पढ़ियल लिखियल नौजवान अचनि था हिन वक़्तु एडवोकेसी जे फील्ड में, उहे पंहिंजी फील्ड सां या पंहिंजे कम सां इंसाफ़ कनि था, अलाह पाक जो को ख़ौफ़ रखनि था, या फाइल मथां फाइल, केस मथां केस, ऐं उन खां पोइ सम्झी सघो था अहिड़े क़िस्म जो कमु हले थो? छा था सम्झो, छा चवंदो? इन ते मां तव्हांखे फ्रेंकली स्पीकिंग ट्रुथ मां तव्हांखे सची ॻाल्हि ॿुधायां त 95% जेके लॉयर्स आहिनि न, उहे पंहिंजे क्लाइंट खे एॾो परेशान था कनि, माना हिकु हथ मां सिर्फ़ु फीस मिली वई, उहो क्लाइंट वीचारो दरपदर थी वियो। इहो फैक्ट आहे। माना वकालत तव्हांजो अहिड़ो हिकिड़ो नोबल प्रोफेशन कंसीडर कयो वेंदो आहे। बिल्कुलु पर असांजे मुल्क में वकीलनि इन प्रोफेशन सां एॾी नाइंसाफ़ी कई आहे। सम्झो, अॼुकल्ह त हर तबिके वारो वकील आहे न। सम्झो, पहिरां इट वॉज कॉल्ड इज द प्रोफेशन ऑफ द लॉर्ड्स। ठीकु आहे, सम्झो वेंदो। ऐं इहो प्रोफेशन हिकिड़ो नोबल प्रोफेशन इन सेंस में बि आहे त तव्हांखे माण्हू जेको हर जॻह खां बेवस थी करे तव्हां ॾे अचे थो त तव्हां मूंखे थ्रू कोर्ट इंसाफ़ वठाए ॾींदो, उन माण्हूअ खां तव्हां पैसा वठी करे उहो माण्हू वीचारो घुमंदो थो वठे, फ़ोनियूं कंदो थो वठे, वकील साहब फ़ोन ते हुनखे दॿ ॾेई थो छॾे, मूंखे टाइम कोन्हे, मूंखे ॿियो केस आहे, मूंखे फलाइण आहे। त इहो नाइंसाफ़ी त असांजा वकील साहब कंदा रहनि था। कुझु वकील साहब 5% अहिड़ा आहिनि जेके विथ डेडिकेशन कमु कनि था। दे आर ट्राइंग टू गेट देयर क्लाइंट्स आउट ऑफ द स्क्रैप। उहे चवनि था त असां कुझु बि कयूं, पंहिंजे क्लाइंट खे इंसाफ़ असां ॾियारियूं। सम्झो, सही। चंद वकील साहब आहिनि, लिमिटेड दाइरो आहे। बाक़ी जेके वकील साहब मेजॉरिटी कनि था त उन्हनि सां इहो थिए थो उहो पंहिंजे प्रोफेशन में तरक़ी बि नथा करे सघनि, उहो हिकिड़ो सुठो मक़ाम में नालो बि नथा ठाहे सघनि। बिल्कुलु। अच्छा, तव्हां छा था सम्झो त एडवोकेट जूं ट्रू जेडीज़ ऐं ड्यूटीज़ छा हुजनि थियूं अगरि उहो निभाइण ते अचे त? इन मुतलिक़ मां हाणे को रिसेंटली आर्टिकल बि लिखियो त वकीलनि जूं 10 बुनियादी ड्यूटियूं आहिनि। मां तव्हांखे कुझु ॿुधायां थो। ऐं इवन इहे ड्यूटीज़ जेके लंडन बार करणु वेंदा आहिनि BPP यूनिवर्सिटी में, या लिंकन सिंह जा जेके मेंबर आहिनि, बैरिस्टर्स वग़ैरह, इहे उन ड्यूटीज़ खां वाक़िफ़ हूंदा। छो त असांजे पाकिस्तान में चैप्टर 12 आहे लीगल प्रैक्टिशनर बार काउंसिल रूल्स 1976 जो, असांखे उहे नथा पढ़ाइनि लॉ कॉलेजिस में सही तरीक़े सां। त वकीलनि जी ड्यूटीज़ आहिनि कहिड़ियूं? असां वटि छा तसवर आहे त क्लाइंट आयो, पहिरां त क्लाइंट खे इहो चवणो आहे त तोखे सच ॻाल्हाइणो ई न आहे। ठीकु। ऐं कोर्ट में जॾहिं असां वेंदासीं त इहा कोशिशि करणी आहे त जज सां झगड़ो बि करिणो आहे, जज सां जे ॻाल्हि वधी बि वञे थी को मसइलो कोन्हे, हार्श लैंग्वेज बि ॻाल्हाइणी आहे, बसि क्लाइंट खां जेके पैसा वरिता आहिनि इहो कमु कराइणो आहे। कुझु हिकिड़ा त वञनि नथा, जंहिंजी मां पहिरां ॻाल्हि कई, कुझु वरी जेके विचे तबिके जा माण्हू आहिनि, माना कुझु बि करिणो आहे, क्लाइंट जो कमु कराइणो आहे। वकील जी जेका बुनियादी ड्यूटी आहे, इट इज़ टुवार्ड्स द कोर्ट, एडमिनिस्ट्रेशन ऑफ द जस्टिस मेंटेन थियणु घुरिजे। वकील खे हमेशह इहो ज़हन में रखणु घुरिजे, अगरि को क्लाइंट मूं ॾे अचे बि थो त सभ खां पहिरां मुंहिंजी ड्यूटी छा आहे? आई एम द ऑफिसर ऑफ द कोर्ट, आई हैव टू असिस्ट द कोर्ट, द कोर्ट मस्ट एडजुडिकेट द केसिस एंड इम्पोर्ट द जस्टिस टू द पार्टीज़। इंसाफ़ थियणु खपे। जे मुंहिंजो क्लाइंट बि ग़लति आहे त मां पंहिंजे क्लाइंट खे हिकु लिमिटेड दायरे ताईं रिप्रेज़ेंट कंदुमि। मां पंहिंजे क्लाइंट खे इहो बि ॿुधाईंदुमि त मां तुंहिंजे करे कोर्ट में का इंफॉर्मेशन न ॾींदुसि, मां कोर्ट खे मिसगाइड वग़ैरह न कंदुसि। मुंहिंजो हिकिड़ो प्रोफेशनल कॉन्डक्ट आहे, एथिक्स आहिनि, एटिक्यूट्स आहिनि, मां उनखे फॉलो कंदुसि। इहा ड्यूटी पहिरीं बुनियादी ड्यूटी टुवार्ड्स द कोर्ट। सेकंड जेका असांजी ड्यूटी आहे टुवार्ड्स द क्लाइंट। जॾहिं क्लाइंट असां ॾे अचे थो त उन क्लाइंट खे प्रॉपरली क्लाइंट जे केस खे परसू बि करिणो आहे, उनजे केस खे सुठे तरीक़े सां ड्राफ्ट बि करिणो आहे, उन में रिसर्च बि करणी आहे, प्लीड बि करिणो आहे, क्लाइंट खे पूरी कोशिशि करे इंसाफ़ ॾियाराइणो आहे। उनखां पोइ वकील जी ड्यूटी हुजणु घुरिजे ऑनेस्टी। वकील हिकु ऑनेस्ट हुजे। ईअं न त अॻिली धुर सां मिली वियो, जेको थिए थो कराची में इलाही केसिस थियनि था, वकील अॻिली पार्टी सां मिली पैसा वठी अचनि था, जंहिं वीचारे क्लाइंट खां पैसा वरिता उहे पैसा छुटा। वकील जे ॿियनि ज़िलनि में बि इलाही इशू आहिनि। माना वकील ऑनेस्ट हुजणु खपे। ही मस्ट नॉट कंप्रोमाइज़ ऑन ऑनेस्टी, ऑन हिज इंटीग्रिटी। ऑनेस्टी इंटीग्रिटी क्लाइंट खां बि मथां आहे। सम्झो, त माना पंहिंजी वकील अगरि जंहिंमें ऑनेस्टी इंटीग्रिटी न आहे त उहो ट्रू सेंस में वकील बि न आहे। सम्झो, उनखे असां वकील तस्वर बि न कयूं। उनखे अलावा हिकु वकील जी इहा ड्यूटी हुजणु घुरिजे त इंडिपेंडेंट हुजणु घुरिजे। ही मस्ट सस्टेन एवरी टाइप ऑफ प्रेशर। कोई उनखे प्रेशर अचे, ही मस्ट एक्ट अबोव ऑल दीस प्रेशर्स। इनखे कंहिं बि दबाव वग़ैरह में न अचणु घुरिजे। वकील खे पंहिंजे क्लाइंट जो जॾहिं केस खणे थो त इहा बि ड्यूटी आहे त उन क्लाइंट जे केस खे प्रॉपरली मैनेज कंदो। वकील जी हिकु ड्यूटी इहा बि आहे त पंहिंजो रेगुलेटर जी असांजी सिंध बार काउंसिल आहे उन सां कोऑपरेशन बि कंदो। वकील जी इहा बि ड्यूटी आहे त पंहिंजे क्लाइंट जी कॉन्फिडेंशियलिटी बि मेंटेन कंदो। माना जेको मूं ॾे क्लाइंट आयो आहे त
उन क्लाइंट जा जेके फैक्ट्स आहिनि या जेके शयूं आहिनि मां ॿिए माण्हू सां शेयर न कंदुमि। सही। इहा मुंहिंजी कोर ड्यूटी आहे, फंडामेंटल ड्यूटी आहे। सम्झो त इहे मुख़्तलिफ़ ड्यूटीज़ आहिनि जेके वकील सां जा बुनियादी ड्यूटी जेके वकीलनि जी हुजनि। बिल्कुलु सही सर, इहा ॻाल्हि तव्हां कई इम्तियाज़ भाउ। ही त ग़रीब माण्हुनि सां थियनि था, पर ही जॾहिं हुकूमती इदारा उन्हनि जा लॉज़ हुजनि था, रूल्स रेगुलेशन बि टोड़ीनि था वकील, ऐं वकील सम्झनि था त असीं के हिते वॾा पाइदार आहियूं, असांखे त को हथु लॻाइण वारो कोन्हे, असां खां पुछा गाछा करण वारो कोन्हे, इन शइ में बि सदाकत आहे। हाणे इन शइ जो जवाबु मां तव्हांखे हिकिड़ी हदीस सां ॾियां थो। नबी क़ासिम जन फरमायो, हिकिड़ो तव्हां वाक़ियो ॿुधो हूंदो जंहिंमें नबी क़ासिम फरमायो त अगरि चोरी मुंहिंजी धीउ अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला जन बि कना त मां हथु कढे छॾियां। इहा हदीस आहे, हिकिड़ो वाक़ियो आहे। हिकिड़े कबीले जी औरत चोरी कंदी आहे, ताक़तवर कबीलो हूंदो आहे। नबी क़ासिम जन फ़ैसिलो ॿुधाईंदा हिन जो हथु कटियो। सभु चवंदा आहिनि त न इन जो हथु नथा कटियूं। नबी क़ासिम खे वञी अर्ज़ु कंदासीं, या रसूल अल्लाह, इन जो हथु कढींदासीं त अफ़रा तफ़री मची वेंदी, इनखे का ॿी सज़ा ॾियो। त सभिनी चवंदा आहिनि हाणे को असां बि मोकिलियूं जेको नबी क़ासिम वेझो हुजे। त ज़ैद बिन हारिस खे मोकिलींदा आहिनि। नबी क़ासिम ते वेंदा आहिनि त ज़ैद बिन हारिस, या रसूल अल्लाह, मां सभिनी असां जी तरफ़ां हिकिड़ी गुज़ारिश खणी आयो आहियां, इन माई जे चोरी कई आहे त हिन जो हथु न कटियो, हिनखे घटि सज़ा ॾियो। त नबी क़ासिम जन जलाल में गुस्से में अची करे ॿार सभिनी साहिबनि खे एड्रेस कंदा आहिनि, चवंदा आहिनि त अगरि चोरी थी, तव्हां चओ था कबीले जी औरत आहे, का वॾी ताक़त वारा, पर जे मुंहिंजी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी धीअ बि चोरी करे त मां उनजो बि हथु कटियां। ऐं अॻियां इहो फरमायूं, उहे क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि जिते अमीरनि लाइ कानून ॿियो, ताक़तवर लाइ कानून ॿियो, ग़रीबनि लाइ कानून ॿियो। हाणे मां इन ते बि हिकिड़ो आर्टिकल लिखियो, स्ट्राइक्स बाय एडवोकेट हैम्पर द एडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस एंड पोज द क्वेश्चन टू द इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी। हाणे तव्हां रीसेंट वाक़ियो ॾिसो, इस्लामाबाद में चीफ जस्टिस साहब जे चेंबर में वकील घिरी विया आहिनि, जीअं तव्हां ॾिठो हूंदो। माना इट इज़ अ ट्रेजिडी, इट इज़ अ ह्यूज इंसिडेंट। हाणे इहो जेको एॾो वाक़ियो वॾो आहे, इन वकीलनि जो मोरल त डाउन करे छॾियो हिन सिविल सोसाइटी में। माना वकील हिकु यूनियन ठही वई, यूनियन ठहण खां पोइ कोर्ट में घिरी वञनि, जज साहिबनि खे मारे ॾेई अचनि, ॿाहिरि गारियूं कढनि, अफ़रा तफ़री कनि, को पुछणु। अॼु हिकिड़ो रीसेंट वाक़ियो, अॼु मुंहिंजा केसिस लॻियल आहे सिटी कोर्ट में, मां वियुसि, 5 वकील पंहिंजे क्लाइंट खे मार था ॾियनि वेठा। तूं वकील सां ईअं थो ॻाल्हाईं, इहो जेको सिंड्रोम आहे न, डू यू नो हू आई एम एडवोकेट, आई एम एन एडवोकेट, आई एम अ काउंसिल। इहो सिंड्रोम खे कढण जे लाइ मां पैरामीटर्स बि ॾिना पंहिंजे आर्टिकल में। सभ खां पहिरियां त जेका असांजी सिंध बार काउंसिल वेठी आहे न, जेका अॼुकल्ह सिर्फ़ु वोटनि जे चकर में आहे, त माना असांखे वोट वठणा आहिनि, एक्शन नथा खणी सघूं। एक्शन खणंदासीं त इहो वकील फलाणे ग्रुप जो, असांखे वोट न मिलंदा। जे असां इन पैरामीटर्स खां ॿाहिरि न निकिरंदासीं त इहो प्रोफेशन कॾहिं ग्रो न करे सघंदो। जेके वकील चैप्टर 12 सॼो प्रोफेशनल कॉन्डक्ट्स ऐं इथिक्स जे बारे में ॿुधाए थो, जेको वकील हुनजी वायोलेशन करे थो, त सेक्शन 163 या 163 या 166 आहे, 172 आहे सॉरी, उहो चवे थो त इन जे ख़िलाफ़ तव्हां प्रोफेशनल प्रोसीडिंग्स हलायो न, डिसिप्लिनरी प्रोसीडिंग्स मिसकंडक्ट जी, उहो नथी थिए। ॿियो असांजे ऑनरेबल हाई कोर्ट, असांजी सुप्रियर कोर्ट्स ज़िम्मेवार आहिनि हिन में। ऑनरेबल हाई कोर्ट हुजे या ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हुजे, इहे बि हिन में बराबरि जी शरीक आहिनि। जॾहिं कोई वकील अहिड़ा इंसिडेंट कनि था, मुंहिंजे दौर में बि हिकिड़े वकील साहब मूंसां कयो, मां हिनखे 228 जो शौकास बि ॾिनो, जेको त तव्हां इंसल्ट कई आहे कोर्ट जी, अपोलोजाइज़ कोर्ट में करे वियो, हुनजे बावजूदि मां 6 पेजनि जो हिकिड़ो ऑर्डर लिखियो त तव्हांजी बुनियादी ड्यूटियूं आहिनि कहिड़ियूं, बीइंग अ काउंसल, व्हाट आर योर फंडामेंटल ड्यूटीज़ टुवार्ड्स कोर्ट कहिड़ियूं, टुवार्ड्स क्लाइंट कहिड़ियूं, टुवार्ड्स ईच अदर, तव्हां जेके वकील आहे उहे तव्हांजी कहिड़ियूं, टुवार्ड्स पब्लिक कहिड़ियूं। माना तव्हां क्लेम था कयो पंहिंजे पाण खे त असां क्रीम ऑफ सोसाइटी आहियूं, त तव्हांजो रवैयो बि त ओड़ो हुजणु घुरिजे न मुआशिरे सां। माना रेस्पेक्ट हमेशह म्यूचुअल हूंदी आहे। जे मां वकील थी करे कंहिं माण्हू खे रेस्पेक्ट नथो ॾियां, वाई वुड ही शो रेस्पेक्ट टू मी। आर्टिकल 14 कॉन्स्टिट्यूशन जो आहे राइट टू डिग्निटी, त हर माण्हू जो राइट आहे न, को वकील सां टेक त न आहे। जेसिताईं हाई कोर्ट एक्शन न खणंदी, इहे जेके स्ट्राइक्स आहिनि या इहे जेके वकीलनि जा अमल आहिनि, जेके जीअं दिलि चवेनि थी, इन वक़्तु माना क़ौम जा वॾेरा लॻा पिया आहिनि, जेसिताईं हाई कोर्ट कर्टेल न कंदी, हाई कोर्ट लाइसेंस सस्पेंड न कंदी, हाई कोर्ट इशूज़ खे सिंसियरली एड्रेस न कंदी, सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट कॉन्स्टिट्यूशन कोर्ट, तेसिताईं इशू रिज़ोल्व न थींदो। ऐं टियों, असांजो जेके स्टेक होल्डर आहे गवर्नमेंट खे अहिड़ा लॉस ठाहिणु घुरिजनि। ऐं ॾिसो, गवर्नमेंट अगरि को लॉ ठाहे थी, कंहिं कानून में अगरि थोरी अमेंडमेंट के वकील जे ख़िलाफ़ अचे थी, सॼे मुल्क जा वकील गती था वञनि। ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त असांजा हुकुमरान, जिन खे माना क़ुर पाक जी आयत आहे, हाणे उहा त खुलफा राशिदीन जे बारे में आहे त अल्लाह अतात कयो अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी, उन जे अवाम जेके उलुल अमर आहिनि। हिन वक़्तु असांजा हुकुमरान जेके आहिनि, जीअं वकील साहिब सभु गॾु था थियनि, त इहे हुकुमरान बि उहे जेको लॉ लेजिस्लेट करण वारा आहिनि, वापसि हाणे प्रोटेक्शन बिल्स था अचनि। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो, जे असां वकीलनि जा अञा प्रोटेक्शन बिल्स, ठीकु आहे प्रोटेक्शन सभिनी जो राइट आहे, अचणु घुरिजनि, पर जे अचनि था त पोइ अञा वधीक हालात छा थींदा? जेसिताईं इहे स्टेक होल्डर्स डिफरेंट मिली करे लेजिस्लेचर न कंदो, एग्जीक्यूटिव हुनखे इन्फोर्स न कराईंदो, जुडिशरी जी सिंध बार काउंसिल बि हुननि जो पार्ट आहे, इन जे बारे में स्ट्रिक्ट रेगुलेशन्स रूल्स खे अमेंड न कंदा जेके 1976 जा आहिनि, ऐं वकीलनि खे बाउंड न कंदा, त तव्हां सर्टेन पैरामीटर्स में तव्हांखे एक्ट करिणो आहे। हाई कोर्ट इन जे एक्ट्स खे इलीगल करार न ॾींदी, एक्शन न खणंदी, त असां इहो ई नवाज़ रहंदो हिन वक़्तु।
का बहितरी न ईंदी। बिल्कुलु सही। नाज़रीन वञो न केॾा रहिजो, असां मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी शइ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। इम्तियाज़ साहब, तव्हां सां इन फील्ड बाबति तमामु सुठी कचहरी ठही, माशाल्लाह, तव्हां सुठे तरीक़े सां इन खे डिफाइन बि कयो। हाणे अव्हां जी ज़ाती ज़िंदगी बीइंग जज, अव्हां जी ज़िंदगी छा हुई, अव्हां छा उन वक़्तु पंहिंजी फीलिंग्स बि हूंदी आहे, वॾड़नि जूं बि फीलिंग्स हूंदियूं आहिनि त यार असांजो नंढड़ो आहे जेको, या मुंहिंजो ब्रदर आहे, असांजो रिलेटिव आहे जेको जज आहे, ऐं गाॾियुनि में घुमे थो, पुठियां वरी प्रोटोकॉल बि हुजेसि थो, ऐं माण्हुनि खे रुलाए बि थो, माण्हू डिॼनि बि था। तव्हांजो छा ख़्यालु आहे, छा फीलिंग्स हुयूं, छा मसरूफ़ियात हुयूं, छा सम्झंदा हो पंहिंजी पर्सनैलिटीअ में पाण खे? बीइंग ए जज त हाणे तव्हांजी फैमिली लाइ त प्राउड जो मोमेंट आहे, सही ठीकु आहे न। इवन पंहिंजे लाइ बि आहे, तव्हां जज थियो था, जज इज़ अ, तव्हां सम्झो वाइसराय ऑफ अलमाइटी अल्लाह आहे। तव्हां माण्हुनि जे विच में केस डिसाइड था कयो, पर जज हिकु वॾी सख़्तु पोस्ट आहे न। माना अल्लाह जो रसूल फरमायो, वन हू बिकम्स अ जज ही स्लॉटेड हिमसेल्फ विदाउट नाइफ। जेको जज थिए थो उन पंहिंजे पाण खे छुरीअ खां बग़ैर ज़बह करे छॾियो। एॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जज जे मथां। सही। इवन हिकिड़ी ॿी बि हदीस आहे, पोइ मां कंटिन्यू थो कयां पंहिंजी ॻाल्हि खे। देयर आर 3 टाइप्स ऑफ जजिस अमंग यू। अल्लाह जो रसूल फरमायो, जामी तिरमिज़ी जी हदीस आहे, 2 अमंग देम विल गो टू हेल एंड 1 अमंग देम विल गो टू जन्नह। कहिड़ा दोज़ख में वेंदा? वन हू नोज़ द लॉ बट डू नॉट डिसाइड, बट डज़ नॉट डिसाइड अकॉर्डिंग टू इट। कानून ॼाणे थो पर कानून जे मुताबिक़ फ़ैसिलो नथो करे। सही। या वन हू डज़ नॉट नो द लॉ बट डिसाइड द केसिस। कानून जी का ख़बर ई कोन्हे त बि चङो मुड़सी करे जज थी वेठो आहे, केसनि खे डिसाइड थो करे। इहे 2 जहन में आहिनि। सही। उहो शख़्स जेको कानून खे ऐं शरिया खे रखी ज़हन में पोइ केसनि खे डिसाइड थो करे, हा ग़लती इंसान ख़ता जो घर आहे, पर फ़ैसिलो हो पंहिंजे मुताबिक़ हक़ सच जो थो करे, त इहो शख़्स जन्नती आहे। हाणे जॾहिं मां जुडिशरी जॉइन कई, मुंहिंजो जुडिशरी जॉइन करण जो मक़सदु इहो हुयो, हालांकि 2015 में बि मां जुडिशरी खां वधीक अर्निंग कंदो हुउमि। जेका मुंहिंजी शुरूआती पे हुई 92,000 ई, मां 5-6 महीना वकालत कई, पर त बि अलहमदुलिल्लाह जुडिशरी सॼे साल खां वधीक कमायो मां उन वक़्तु। पर जॾहिं मां जुडिशरी जॉइन कई त मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त मूंखे जेतिरो थी सघे मां माण्हुनि जा केस क्विकली डिस्पोज ऑफ कयां। मां 3 ॾींहंनि में बि केस डिस्पोज ऑफ कयां माण्हुनि जा, त माण्हुनि जा मां केस डिस्पोज ऑफ कयां। हिते 3 साल लॻी था वञनि। हा, त 3 सालनि खां घणो टाइम बि लॻी थो वञे कुझु केसिस में। त कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी, हा, बाक़ी मुंहिंजी फैमिली लाइ प्राउड हूंदो, बाक़ी मुंहिंजे पंहिंजे लाइ वरी क़ैद हूंदो ज़िंदगी, सम्झ? सही। माना छो त मुंहिंजी ज़िंदगी तमामु लिमिटेड थी वई। हा, इहो ऑनर हूंदो, मां सोचां थो जिन माण्हुनि जा मां केस डिसाइड कया त अल्लाह पाक खे इहो कंसिडर करे त मां आई एम अकाउंटेबल टुवार्ड्स अलमाइटी अल्लाह। हाई कोर्ट खां न, मां हाई कोर्ट खां करे जुडिशरी में टियों न हाणे। सही। इहो मुंहिंजे ज़हन में हूंदो, आई एम अकाउंटेबल टू अलमाइटी अल्लाह, त मूंखे सुभाणे मरण खां पोइ अल्लाह वटि जवाबु ॾियणो आहे। ईअं न त उमर अब्दुल अज़ीज़ जे दौर में हिकिड़ो किसो हुयो, हिकिड़ो जज हुयो जेको फोत थी वियो, पर हुनजो क़बर जॾहिं खोलियऊं ॿियनि तदफ़ीन करण जे लाइ, हिकिड़ो कन जो हिसो खाधल हो। त हुनजो दोस्त पोइ ॿुधाए त इहो केस ॿुधण जे महिल बि हिकु पार्टी खे घणो फोकस पियो ॾे, ॿी पार्टी खे घटि पियो ॿुधे। एॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जज जी जॉब का मज़ाक न आहे त तव्हां रटो हणी क्रिमिंग करे जज थी वेही रहियो, जो उन जज थियण खां पोइ बसि जीअं तव्हांखे जीअं दिलि चवे तव्हांखे फ़ैसिला ॾियणा आहिनि, ईअं न आहे। कोशिशि कईसीं, फैमिली जे लाइ प्राउड मूवमेंट हो। असां पंहिंजी जॉब खे जेतिरो कंटिन्यू करे सघियासीं, विच में इलाही दफ़ा डिस्करेज बि थी वियासीं सेशन जजनि जी पॉलिसीज़ जे करे, छो त जज जी लाइफ बि ॾाढी परेशानी वारी थी गुज़रे न। तव्हांखे सेशन जज एतिरो परेशान था कनि, ख़ासि करे सिविल जज ऐं सीनियर सिविल जज खे, छो हुनजी SCR लिखनि था, उनखे ब्लैकमेल कनि था, उनखे हरासमेंट कनि था, उनखे ह्यूमिलेट कनि था। त मुंहिंजा त 2-3 इशूज़ बि गुज़रिया इन हिसाब सां। त लाइफ ॾाढी जज जी हिकु क़ैदनुमा आहे, ॾाढी सख़्तु लाइफ आहे। जे इंसान तव्हां इहो सम्झो तव्हांखे घर खां कोर्ट खां ॿाहिरि तव्हांजी ज़िंदगी न आहे। जे तव्हां हिन ज़िंदगीअ खे बैलेंस मेंटेन करे सघो था त कंटिन्यू कयो। हिकु दफ़ो अॻे में मां 2017 में रिज़ाइन करण जी कोशिशि कई, पर कुझु मुंहिंजा फैमिली मेंबर्स वग़ैरह, छो त जीअं तव्हां चयो त गाॾी ते माण्हू अचे थो वञे थो, जज पुॼी वियो। हाणे जेका असांजी इंटीरियर सिंध में तबिको आहे, उहो त सम्झी अची त जज साहिबु माना वॾी ॻाल्हि, ही हैज़ 2 विंग्स, ही कैन फ्लाई। पर जॾहिं तव्हां पढ़ियल लिखियल तबिके सां वेंदव, तव्हां ॾिसंदव त तव्हांखे जुडिशरी जा लेखुनास ॿुधाईंदा त जज साहिबु केतिरो ज़ुल्म कनि था, कीअं कनि था। उन्हनि सां बि ज़ुल्म थिए थो। फ्रेंकली मां तव्हांखे ॾिसां, सॼो बार मां जजनि ते बि न ॾियां, जजनि सां बि पंहिंजा जेके सुपीरियर ऑफिसर सेशन जजिस आहिनि या हाई कोर्ट आहिनि, ख़ासि करे डिस्ट्रिक्ट जुडिशरी सां बि ज़ुल्म करे थी। त जॉब जा डिफरेंट पस मंज़र रहिया, कुझु प्रोस बि आहिनि, कुझु कॉन्स बि आहिनि, कुझु सिखियोसीं बि सयूं, कुझु परेशानी में जॉब बि कईसीं। बिल्कुलु सही। हाणे मतिलबु तव्हां उन शशके मां बि गुज़री आया आहियो। शशके मां बि गुज़रियासीं, बिल्कुलु गुज़रियासीं। हाणे अव्हां सही तरीक़े सां डिफरेंशिएट करे सघो था। पर जॾहिं मेच्योरिटी असांखे आई त असां सम्झोसीं त इहो शशको आरज़ी आहे, ज़िंदगी असांजी ईअं ई गुज़री वेंदी।
रिटायरमेंट वञी असांजी एडिशनल सेशन जे या सेशन जे ते वञी वधि में वधि थींदी सही ऐं ज़िंदगी ईअं असांजी ख़तमु थी वेंदी ऐं घर खां फाइल खां घर फाइल खां घर असां त राति जो 2 बजे ताईं वेही बि फ़ैसिला लिखिया मां सही राति जो 8 बजे ताईं बि मां कोर्ट हलाई हाय सम्झो इहे केसिस जेके मां थाउज़ेंड्स ऑफ केसिस ख़तमु कया न आहिनि उहे मुंहिंजे जेके स्टाफ वारा जेके मूंसां गॾु रहिया आहिनि कंडियारे में या दादू में तव्हांखे ॿुधाईंदा त असां कीअं लेट ताईं वेही बि केसिस हलाया माण्हुनि जा मसइला हल कया पर सही मां सम्झां थो जेके जज सम्झनि था संजीदगीअ सां नौकिरी कनि था उन्हनि लाइ मुश्किल बि हुजे थो मुश्किल आहे बि उन्हनि जे लाइ जेके संजीदगी सां नौकिरी कनि था बाक़ी जेके जज साहिब कानून जे माना जज थियण खां पोइ किताब खे हथ बि न हलाइणो माना उहो किताब सेफ में बंदि करे रखणा आहिनि उनखे तालो हणणो आहे बसि जज थी वियासीं उन्हनि जे लाइ ज़िंदगी जन्नत आहे मां तव्हांखे फ्रेंकली ॿुधायां थो बिल्कुलु सही ॻाल्हि माना हिकिड़ो तव्हां उर्दू में मुहावरो आहे जिसने सबक यादि किया उसकी छुट्टी बंदि जेके जज साहिब कमु कनि था न महिनत कनि था उन्हनि जे लाइ लाइफ ॾाढी सख़्तु आहे छो त उहे झेड़ो बि कंदा पंहिंजे सेशन जे सां बि झेड़ो कंदा लॉ बि उनखे ॿुधाईंदा पॉलिसियुनि ते बि ईंदा उन शयुनि ते पर जेको चवंदो येस मैन बसि कमु करिणो न आहे तारीख़ वठो 3 थी विया जंहिं वकील साहिब खे तारीख़ लॻे वञो असां त वकीलनि सां झेड़ा कयासीं छो तारीख़ ॾियूं केस हलाए फरियादी जे मथां 25,000 जुर्माना आया जेको फरियादी FIR कयो बी क्लास कईसीं FIR उन्हनि जे ख़िलाफ़ त इहे शयूं आहिनि बिल्कुलु सही इम्तियाज़ साहब माशाल्लाह यंग बि आहियो ऐं एतिरो अरसो तव्हां 7 साल अरसो तव्हां जज रहियो ऐं इन खां पोइ वरी तव्हां पंहिंजी फील्ड ॾांहुं आहियो यंग थी करे तव्हां यंगस्टर्स लाइ छा चवंदव हिन वक़्तु जेके नौजवान मां सम्झां थो मां ग़लति बि हुजे थी सघां थो मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन ग़लति बि साबित थी सघे थी त जेके तालीमी इदारनि में असांजा नौजवान पढ़ाई कनि था उहे हिकु त पंहिंजी पढ़ाईअ सां ॾाढो घटि इंसाफ़ कनि था ऐं उन खां पोइ उन्हनि जा ख़्वाब तमामु घणा मथां महिनत घटि ख़्वाब मथां ऐं मंज़िल ताईं पहुचण जी जेका रसाई आहे उन जो टाइम पीरियड तमामु घटि आहे रिज़ल्ट ओरिएंटेड हुजनि था उन्हनि नौजवाननि खे छा चवंदव जेके पढ़ाईअ खे संजीदा नथा सम्झनि पर पैसे खे वैल्यू खे पंहिंजे दाॿे खे पंहिंजे भरम खे भराव खे ऐं पंहिंजी वकालत खे वधीक सम्झनि था प्लीज़ जॾहिं को वकील साहिबु लॉ कॉलेज में एडमिशन वठंदो आहे न जॾहिं स्टूडेंट हूंदो आहे उन वक़्तु त उन वक़्तु हुनजे माइंड में ठही वेंदो आहे त क़ाइदे आज़म मुल्क आज़ादु करायो वकीलो अलामा इक़बाल मुल्क जो ढांचो ॾेई वियो वकीलो महात्मा गांधी इंडिया आज़ादु कराए विधी वकीलो बराक हुसैन ओबामा बि वकीलो मिसाल केॾी वॾी शख़्सियतुनि जा आहिनि ऐं वरी जॾहिं तव्हां उन्हनि जे पंहिंजे कमनि ते ईंदव जेके पढ़नि था लॉ कॉलेज में कॉलेज में वञिणो आहे हवाला करणा आहिनि कचहरी करे मोटिणो आहे कुझु चंद स्टूडेंट्स आहिनि जेके विथ डेडिकेशन पंहिंजे प्रोफेशन सां सचा बि थियनि था पढ़नि था मेजॉरिटी 99% लॉ स्टूडेंट्स कॉलेजिस में वञिणो आहे क्लास न आहे वठिणो 3 बजे खां पोइ मोटिणो आहे माइटनि खे ॿियनि खे दोस्तनि खे दाॿा ॾियणा आहिनि त मां वकील थी मां आई एम एन एडवोकेट तोखे ख़बर आहे वकील केरु आहिनि सॼे मुल्क खे ई वकील हलाईंदा आहिनि वकालत का आसान पेशो न आहे वकालत हिकु वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे हिकु हेक्टिक जॉब आहे जॾहिं तव्हां वकील थियो था सभ खां पहिरां त जॾहिं तव्हां पंहिंजे कॉलेज जे दौर में आहियो न कॉलेज पीरियड में उन वक़्तु तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो शेड्यूल ठाहिणु घुरिजे त घटि में घटि मूंखे ॾींहं में 4 कलाक त मिनिमम पंहिंजे टाइम प्रोफेशन खे या पंहिंजी हिन स्टडीज़ खे मूंखे टाइम ॾियणो आहे लॉ जा जेके बि शयूं आहिनि मूंखे बेरेक्स त घटि में घटि पढ़णा आहिनि ऐं इसके क्रेमिंग न आहे करणी इन ते मुंहिंजो हिकिड़ो रीसेंट आर्टिकल डॉन में पब्लिश थियो रिवैम्प कयो तव्हां लीगल एजुकेशन खे तव्हां असां जेका क्रेमिंग करायूं था स्टूडेंट्स खे अच्छा इन्हनि में ॿारनि जो बि कुझु ॾोह इन सां टीचर जो ॾोह बि आहे त हो पंहिंजे ॿारनि जेके स्टूडेंट्स अचनि था सिर्फ़ु हुननि खे क्रेमिंग कराइनि था जेके लॉ जी लैंग्वेज एॾी हार्ड हूंदी आहे छो त लीगल लैंग्वेज आहे त जेको वकील प्रैक्टिसिंग आहे कॾहिं कॾहिं उनजे ज़हन में बि न ईंदी आहे त उन्हनि खे ग्रुप एक्टिविटीज़ कराइनि मूड कोर्स जेके प्रोग्राम हलनि था हाणे कुझु प्राइवेट लॉ कॉलेजिस में उहे उन्हनि खे कराइनि उन्हनि खे तव्हां इहे जेके थ्योरेटिकल ऐं एब्स्ट्रैक्ट आइडियाज़ पढ़ायो था लॉ जा इन मां कढी करे तव्हां उनखे प्रैक्टिकल लाइफ में अची वञो जॾहिं मां वकील हिकिड़ो वकालत करे निकिरे त उनखे ख़बर त हुजे को केस अचे थो त मूंखे छा करिणो आहे हाणे हू नौजवान असांजा पढ़नि बि कोन था टीचर बि असांजा वरी इहे ई नौजवान आहिनि बिल्कुलु इहे ई वरी लाइसेंस वठण खां पोइ कोर्ट में अच्छा इम्तियाज़ साहिबु हिन वक़्तु माशाल्लाह वकालत ॾांहुं रुझान बि वधे पियो ऐं नौजवान अचनि बि था ऐं अवेयरनेस बि तमामु घणी वधी आहे ज़ाती तौरु नौजवाननि बाबति अव्हांजो छा ख़्यालु आहे उन्हनि जे अंदरि पोटेंशियल आहे अगरि हू ट्रूली पंहिंजी महिनत कनि ऐं हू अॻिते वधणु चाहिनि त छा चवंदा असांजे जेके मुल्क जा नौजवान आहिनि न ॾाढा कॉम्पिटेंट ॾाढा ज़हीन आहिनि शर्त हिकिड़ो आहे त हू पंहिंजे पेशे सां सचा हुजनि जे हिन पंहिंजे कहिड़ो बि प्रोफेशन हुजे वकालत हुजे कहिड़ो बि प्रोफेशन हुजे XYZ जे उन सां विथ सुठे डेडिकेशन सां या उन ते का सीरियसली उन ते कमु कंदा त उहो ग्रो कंदा हूअं बि क़ुरान पाक में आहे त मायूसी जेका आहे कुफ़र आहे मायूस करे बि न थिए न वकालत हिकिड़ो प्रोफेशन हार्ड आहे 5 साल तव्हां तवक़ो न कयो त तव्हां नोट कमाईंदो ॿियनि वकीलनि खे ॾिसी पर जे तव्हां टाइम गुज़रंदो
तव्हां पंहिंजो टाइम ठाहींदव स्टडी जो, तव्हां लॉ खे डीपली गो थ्रू कंदव, तव्हां कोर्ट में रेगुलर ईंदव, कोर्ट जी प्रोसीडिंग अटेंड कंदव, सुठे सीनियर सां गॾु हूंदव, इथिक्स बि सिखंदव, सुठे तरीक़े सां परफॉर्म कंदव, त मां तव्हांखे लिखी थो ॾियां, तव्हां ग्रो कंदव इन प्रोफेशन में, इलाही ग्रो कंदव। बिल्कुलु सही सर। अच्छा, छा कीज़ आहिनि, छा चवंदो त हिकिड़े सुठे वकील लाइ कहिड़ा पॉइंट्स, कहिड़ा फैक्टर्स हुजनि था जेके सुठी पोज़ीशन ताईं पहुचाइनि था? सुठे वकील जे लाइ हिकिड़ो ताज़ो मां एतिज़ाद एहसन साहब जो इंटरव्यू ॾिठो जॾहिं मां जुडिशरी में हूंदो हुउमि, त हुनखां हिकिड़े एंकर साहब सुवाल कयो वञे त कामयाबु वकील जी छा निशानी आहे? हुन चयो सिर्फ़ु महिनत, महिनत ऐं महिनत। हिन वक़्तु असांजे मां सम्झां थो त 3 शयूं हर वकील खे अचणु घुरिजनि। सभ खां पहिरियों जॾहिं हुन ॾींहुं क्लाइंट अचे थो न, त क्लाइंट कॉन्फ्रेंस मीटिंग थींदी आहे। जॾहिं क्लाइंट तव्हांखे केस ॾेई वियो त सभ खां पहिरियों तव्हांखे लीगल रिसर्च अचणु खपे, तव्हांखे इहा ख़बर हुजे जेको मूंसां क्लाइंट ॻाल्हाए थो इन जो मसइलो कहिड़े लॉ सां रिलेटेड आहे। ऐं असां वटि हाणे छा था कनि, जिन वकील साहिबनि खे थोरो पैसो आहे स्टूडियो रखी छॾियूं, पाण ड्राफ्ट करिणो ई न आहे, माना पाण कुझु बि ख़बर न आहे लॉ जी, बसि हुनखां केस ठाहिणो आहे, कोर्ट में वञी बीहणो आहे, जज साहब परेशान थिए ॻाल्हाए छा थो केस छा आहे। हिकु तव्हांखे वकील खे लीगल रिसर्च अचणु खपे, ॿियो वकील खे ड्राफ्टिंग अचणु खपे, केस पंहिंजा पाण ड्राफ्ट करे। इवन इंग्लैंड में बैरिस्टर्स पंहिंजा केस पाण ड्राफ्ट कंदा आहिनि, या सॉलिसिटर्स हुनखे ड्राफ्ट करे मोकिलींदा आहिनि, त लीगल रिसर्च पाण कंदा आहिनि उन शयुनि ते। ऐं टीं शइ तव्हांखे प्लीड करणु अचणु खपे। लीगल जेके प्रैक्टिशनर रूल्स आहिनि इहे त हर वकील लाज़मी पढ़े, सम्झो, चैप्टर 12 जा त मस्ट उन्हनि खे पाण खपंदो, उनखे नो हाउ थींदी, उनखे ख़बर थींदी छा छा करिणो आहे। बिल्कुलु सही। इम्तियाज़ साहब, अव्हां सां डिस्कशन अञा वधीक हुई, मुंहिंजी तरफ़ां अञा तव्हांखे सवाल तमामु घणा अचण वारा हुया, पर छा कजे वक़्तु पुॼाणीअ ते पहुचे थो। इनशाला वरी ॿिए भेरे तव्हांखे किथे न किथे कंहिं ॿिए शो में ज़हमत ज़रूरु ॾींदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे कुझु पल ॾिना। हाणे तव्हां नौजवाननि खे वेंदे वेंदे आख़िर में हिकिड़ो शॉर्ट पैगाम प्लीज़। नौजवाननि खे मां इहो ई चवंदुमि सिर्फ़ु त तव्हां महिनत कयो हिन प्रोफेशन में, तव्हांखे जेतिरो थी सघे पंहिंजे स्टडीज़ ते टाइम ॾियो, कोर्ट प्रोसीडिंग खे रेगुलरली अटेंड कयो। हीअ प्रोफेशन बहितरीनु प्रोफेशन अथव। मां 7 साल जज रहियो आहियां, जज थियण खां पोइ जॾहिं मां वकालत कयां थो, बिलीव मी कोई प्रोफेशन न आहे जो हिन जे पैरेलल हुजे। एतिरो बहितरीनु प्रोफेशन आहे, छाजे करे तव्हां माण्हुनि जा राइट्स खे प्रोटेक्ट कयो था। हिन प्रोफेशन में तव्हां महिनत कंदव, हर उहो वकील जेको महिनत कंदो, जेको पढ़ंदो, थोरो हाल लाइफ मां गुज़रंदो, सर्टेन पीरियड आहे, लाज़मन कामयाबु थींदो। ऐं सुठे तरीक़े सां जेके गवर्नमेंट मुलाज़मतूं आहिनि न, जेके 35,000 पघार, 40,000 पघार ते वीचारा वेहनि था, रिटायरमेंट खां पोइ रिटायरमेंट मिली हिकिड़ो घर था वठनि, तव्हां हिकिड़े नंढड़े अरसे में हर शइ करे वेंदव। शर्त इहो आहे त महिनत कयो, सीनियरनि जो अदब कयो, कोर्ट में डेकोरम मेंटेन कयो, जज साहिबनि जी इज़त कयो, ऐं सीनियरनि खे बि, वरी मां आख़िर में ईंदे सीनियरनि खे बि कुझु तलक़ीन करे वञा त जूनियरनि सां एॾी नाइंसाफ़ी न कनि, न स्टाइपेंड उन्हनि खे ॾियनि था, न वीचारनि खे को फाइल पाइण जे लाइ ॾियनि था, सॼो ॾींहुं उन्हनि खे परेशान कनि था। कुझु सीनियर बि, हूअं बि लीगल प्रैक्टिशनर रूल्स में लिखियलु पियो आहे त सीनियरनि जो रवैयो पंहिंजे जूनियर सां पोलाइट हुजणु घुरिजे, ऐं जेको जूनियर हुजे उनजो एटीट्यूड रेस्पेक्टेबल हुजणु घुरिजे टुवर्ड्स देयर सीनियर्स। सर, वॾी महिरबानी। नाज़रीन, आउं सम्झां थो इन दुनिया में मंज़िल जे अॻिते हिकिड़ी ॿी मंज़िल अव्हां जे इंतज़ार में हुजे थी। शर्त इहो आहे त अव्हीं पाण मज़बूत हुजो ऐं अव्हां जा इरादा पुख़्ता हुजणु घुरिजनि। अव्हीं पंहिंजो पाण मथां पुर एतमाद हुजणु घुरिजो त यार आउं हीअ शइ करे सघां थो। सो मां सम्झां थो उहे नौजवान जेके महिनत करणु ॼाणीनि ऐं महिनत खां लवाइनि कोन था, किथे न किथे सुहिणी पोज़ीशन ते हू हिकु ॾींहुं ज़रूरु पहुचनि था, छाकाणि त अल्लाह पाक कंहिं माण्हूअ सां नाइंसाफ़ी कोन कंदो आहे। आउं सम्झां थो अॼु जी जेका डिस्कशन आहे उहा अगरि वकालत ते मबनी आहे, पर इन्हनि जा पाछा ऐं इन जा जेके पासा आहिनि उहे अव्हां जी जनरल ज़िंदगीअ ते बि ज़रूरु रोशननास थियनि था। आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हां लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद साबित थियो हूंदो। असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो, पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर करियो ऐं सोशल मीडिया ते बि मौजूदु आहे। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने के